हालाणी भरिसां रोहिणी कैनाल पुल ते मिल्क एंड प्राचा रेन फील्ड कराची सिंध जे ताउन सां बरसात मुतासिरनि लाइ हिकु ॾींहुं वारी मुफ़्त बी कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ नाले वारनि PPHI हालाणी जे MS डॉक्टर ज़ुल्फ़कार अली सतूं ऐं ॿियनि डॉक्टरनि शिरकत कई, जंहिं मलेरिया TB गैस्ट्रो उल्टी समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे सवे बरसात मुतासिरनि जे मरीज़नि खे चकासी मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं। हिन कैंप जी निगरानी फ़ौजी लियाक़त अली कंभो ऐं तनवीर सोलंकी करे रहिया हुआ। उन मौक़े ते तंज़ीम जे अॻवाणनि चयो त बरसात सबबि माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि, जंहिं लाइ असां मुफ़्त बी कैंप क़ाइमु करे हिननि खे मुफ़्त दवाऊं ॾेई रहिया आहियूं। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा सोशल ऑर्गेनाइज़ेशन ऐं सलाम पाकिस्तान जा रज़ाकारनि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾिनियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़